औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अवां सां हाज़िर आहे सैयद वीदल शाह सिंधी व्लॉगर। सर ही जेका अकबर जिन्स आहे कहा कई मूं तक़रीबन नवंबर जी 12 या 13 तारीख़ ते। असां हिन जी जेका खुराक आहे छट जे टाइम तक़रीबन हिकु DAP बोरी मूं ॾिनी हुई। उन खां पोइ जॾहिं 21 पाणीअ ते जॾहिं मूं हिकु 23 ऐं अधु बोरी जेका यूरिया ॾिनी, ऐं ॿियो पाणी जेको आहे उन ते मूं हिकु बोरी जेका यूरिया ॾिनी, ऐं जेको टियों पाणी आहे उन ते बि हिकु बोरी यूरिया ॾिनी। ऐं उन खां पोइ मूं FMC जी दवा जेका कैटालिस्ट जे नाले उहा इस्तेमालु कई। दोस्त असांजो आहे उत्तर साइड जो साईं CMO साहिबु गौर हुसैन फुलपोटो साहिबु हींअर मौजूदा CMO बि आहे चुंडके जो। उन जे जेको आहे सो तवसल सां उन जे चवण मूजिबि असां जेका आहे कैटालिस्ट जी जेका दवा हलाई FMC जी, उन जी रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। माशाल्लाह संग तमामु बहितरीनु कंडीशन में आहे। अल्लाह पाक हर कंहिंखे रोज़ी में कुशादगी अता फ़रमाए, उन जे सदके असांखे रोज़ीअ में बरकत अता फ़रमाए। ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ऐं तव्हांजो पंहिंजो सैयद वीदल शाह सिंधी व्लॉगर।